सिंध सां माटेली माउ वारो वर्ताव न कयो वञे, असांखे हक़ वठणु अचे थो। पीपी क़यादत चिटो मौक़िफ़ ॾिनो आहे त मनसूबा बजट सां गॾु सिंध ॾांहुं मुंतक़िल कया वञनि। वफ़ाक़ खां सिंध खे कंट्रोल न कयो वञे, ॿी सूरत में तव्हांखे बजट में वोट न मिलंदो। बजट पास कराए सघो त कराए ॾिसिजो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो शाराए भुट्टो जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब संदसि चवण आहे त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजे हुकूमती दौर में मलीर ऐं लियारी एक्सप्रेस वे समेत कराची लाइ पैकेज जो ऐलान कयो, पर संदसि हुकूमत ख़त्म कई वई। पाण खे कराची जूं सियासी पार्टियूं सॾाईंदड़ जेके असल में कराची जूं आहिनि ई न, उन्हनि मां कंहिं बि कराची जे मनसूबनि ॾांहुं न ॾिठो आहे। वरी बि सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में पीपल्स पार्टी जी हुकूमत अची शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे विजन तहत उहे मनसूबा मुकमल कया। शारा भुट्टो कराची जे अवाम लाइ पीपी हुकूमत जो तोहफ़ो आहे। पीपल्स पार्टी कराची शहर लाइ केतिरा ई मनसूबा ॾिना आहिनि, अवाम खे सहूलियतूं ॾियणु तरजीह आहे। ईंदड़ माली साल जी बजट जो कातो 3450 अरब रुपया हूंदो। ईंदड़ माली साल लाइ असां 14060 स्कीमूं मुकमल करणु वञी रहिया आहियूं। वफ़ाक़ पारां फंड्स न मिलिया, जंहिं सबबु बजट ठाहिण में ॾुखियायूं पेश आयूं। वफ़ाक़ सूबनि सां वाइदो कंदो आहे पर पूरो नाहे कंदो। वफ़ाक़ खां 422 अरब रुपया घटि मिलिया आहिनि। बजट खां सिर्फ़ु हिकु ॾींहुं अॻु ख़तमु ऐं चयो वियो त 105 अरब रुपया घटि ॾिना वेंदा। गुज़िरियल साल खां हिन वक़्त ताईं 1478 अरब रुपया विर्छ वारे पूल मां मिलिया आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो मकानी इदारनि जी बजट में हिन साल बि 5% इज़ाफ़ो कयो वियो। घरू खाते जी बजट में 15.5%, तवानाई जी बजट में 16.5% ऐं ज़राइत जी बजट में 16 अरब रुपयनि जे इज़ाफ़ो कयो वियो आहे। आपाशी खाते में 43 अरब रुपया ख़र्च कया वेंदा। ट्रांसपोर्ट खाते जे 59.6 अरब रुपया ॾींदासीं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोडनि जो जार विछायो वेंदो। इसराइल जा ईरान जे उत्तर ओलह जे इलाइक़नि असदाबाद में मिसाइल हमला, वधीक ईरानी जनरल ऐं पुलिस चीफ समेत 6 ॼणा शहीद। ईरानी मीडिया मूजिबि जनरल ग़ुलाम रज़ा मेहराबी जनरल स्टाफ जे ॻुझे एजेंसी जो डिप्टी सरबराह ऐं जनरल मेहदी रब्बानी ईरानी फ़ौज जे ऑपरेशन जो डिप्टी सरबराह हो। ईरान में इसराइल सां सहकार करण जे इल्ज़ाम में 5 ॼणा गिरफ़्तार बि कया विया। ईरानी फ़ौज जो चवणु आहे त इसराइल ते हमला जारी रहंदा। ईंदड़ ॾींहनि में हदफ़नि खे वधायो वेंदो। ख़िते में मौजूदु अमरीकी अॾनि खे बि निशानो बणायो वेंदो। ॿिए पासे इसराइली फ़ौज मूजिबि ईरान ख़िलाफ़ कुझु कलाकनि जे अंदरि वधीक हमला करे सघजनि था। ईरानी हमलनि में 7 इसराइली मारिजी विया, 80 खां वधीक ज़ख़्मी, केतिरियूं ई इमारतूं तबाह। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो ईरानी सदर डॉक्टर मसूद पेज़ेशकियां सां टेलीफोनिक राब्तो। ईरान ते इसराइली हमलनि जी वज़ीर आज़म पारां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत। सदर चवण आहे त इसराइली हमलो ईरान जी ख़ुदमुख्तियारी इलाक़ाई सालमियत जी भञकड़ी आहे। इसराइली हमलो गॾियल क़ौमुनि जे चार्टर ऐं आलमी क़ानून जी भञकड़ी आहे। ईरान खे गॾियल क़ौमुनि जे चार्टर आर्टिकल 51 तहत पंहिंजे बचाव जो हक़ हासिलु आहे। इसराइली जारियत ते पाकिस्तान ईरान सां मुकमल एके सां गॾु बीठल आहे। जंग मसइले जो हल न आहे। पाकिस्तान खिते में अमन जो ख़्वाहिशमंद आहे। पाकिस्तान खिते में जर्रतदार अमन चाहे थो। कश्मीर मसइले ऐं दहशतगर्दी जो को बि फ़ौजी हल न आहे। कश्मीर समेत समूरा मामला ॻाल्हियुनि ज़रिए हल करणु चाहियूं था। भारत पाणीअ खे हथियार तौरु इस्तेमालु करे रहियो आहे। भारत हमेशह ॻाल्हियूं करण खां इनकार कयो आहे। पाकिस्तान भारत खे पहलगाम वाक़े जी जांच जी आछ कई। पाकिस्तानी पार्लियामानी वफ़द जे सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी जी बर्सिस में प्रेस कॉन्फ्रेंस चयईं त पाकिस्तान मौसमियाती तब्दीली जहिड़े मसइले खे मुंहुं ॾेई रहियो आहे। वफ़ाक़ी बजट में पघारदार तबिके खे तारीख़ी रिलीफ ॾिनो वियो आहे। सरकारी मुलाज़िमनि जी पघार में वाध सां गॾु टैक्स में बि घटिताई आंदी वई। मुख़ालिफ़ धुर पारां बजट बाबति के बि तजवीज़ूं न ॾिनी वयूं। अपोज़िशन खे मुल्की मईशत जी बहितरी लाइ गॾिजी कमु करणु घुरिजे। सुल समारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो क़ौमी असेंबली में ख़िताब चवे थो केपी जे बजट में अवाम खे को बि रिलीफ फ़राहम नाहे कयो वियो। केपी में तालीम ऐं सिहत जी सूरत ख़राबु आहे। 55 लख ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। पेशावर में सेफ सिटी प्रोजेक्ट बि मुकमल न थी सघियो आहे। मुसड़ी भरिसां अकरम वाह मां नौजवान जो लाश ते इलाइक़े वासियुनि जो इतलाह। पुलिस वाह मां लुढ़ंदड़ लाश कढी सिविल अस्पताल हैदराबाद पहुचायो। पुलिस मूजिबि हथायल लाश जी सुञाणप न थी सघी आहे। उमिरि 25 खां 30 साल ताईं जी आहे। जुंगल वेझो बेगारी केनाल में नौजवान बुॾी वियो। ॻोठ अलीशेर सहेंदड़ो वासी 22 वरियनि जो अब्दुल करीम सहेंदड़ो बेगारी केनाल में विंझी रहियो हो त बुॾी वियो। लाश जी ॻोल्हा जारी। शहीद सहाफ़ी बचल गुंजो जा क़ातिल गिरफ़्तार करण लाइ SSP घोटकी खे हिदायतूं ॾिनियूं आहिनि। कुझु अरसे दौरान 4 ज़िलनि जे 100 धाड़ियलनि खे मारियो वियो। अगवा जूं वारदातूं घणे हद ताईं घटिजी वयूं आहिनि। जदीद टेक्नोलॉजीअ तहत औरताणे आवाज़ ते इरखाए माण्हुनि खे अगवा करण वारो सिलसिलो बि ख़तमु थी वियो आहे। IG सिंध ग़ुलाम नबी मेमण जूं आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हियूं चवे थो त पुलिस में मौजूदु कारियुनि रिढुनि सबबि मुनशियात ख़िलाफ़ कार्रवाइनि में घुर्बल नतीजा न मिली सघिया। सिंध पुलिस ॾोहनि ते ज़ाब्ते जी कोशिशि करे रही आहे। कराची शहर मां स्ट्रीट क्राइम 60% घटिजी वियो आहे।